बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मैं आमना जुमानी एग्रीकल्चर ऑफिसर प्रोग्राम साई सताब सिंध में ताहे खुश आमदीद। ही प्रोग्राम डाटा इंफॉर्मेशन ज़रिए तोसी ज़रात था तो हुआ ते सिंध जी तरफा पेश कियो तो वने जेके ता असांजे फेसबुक जे आईसीटी पेज ता सौ सदो ॾिसी ऐं ॿुधी सघो था सूमर खां ख़मीस ताईं 2 बजे। इन प्रोग्राम जो मक़सद हूंदो आहे त असां पंहिंजे आबाद घरनि भाइरनि खे जदीद ॼाण ॾियूं त जो पंहिंजी ज़रात वारी ज़िंदगी खे अञा बहितर ऐं सुठे नमूने सां गुज़ारे सघनि ऐं पंहिंजे फसलनि मां बहितरीन नफ़ो हासिल करे सघनि। अॼु असां ॻाल्हाइण वारा आहियूं हिकु तमामु अहम मौज़ू ते, पनामा डिज़ीज़। केले जे बाग में लॻंदड़ पनामा डिज़ीज़ ऐं उन्हनि जे जेके बि बचाव लाइ जेके बि तरीक़ा आहिनि, उन्हनि जेके बि उपाय आहिनि, उन्हनि जे बारे में असां अॼु जे मौज़ू में ॻाल्हाईंदासीं। ऐं इन मौज़ू ते डिस्कस करण लाइ, गुफ़्तगू करण लाइ असां सां गॾु एक्सपर्ट मौजूदु आहिनि सर सुंदर श्यामजन, एग्रीकल्चर ऑफिसर। आबादकार भाइरो, जीअं त सिंध में केले जी पोख हिकु अहम ऐं मुनाफ़े बख़्श फसल आहे ऐं पाकिस्तान में पैदा थींदड़ केले जो वॾो हिसो जेको आहे त सिंध मां ई हासिल थिए थो, जिते मौसम, ज़रख़ेज़ ज़मीन ऐं आपाशी जे निज़ाम हिन फसल लाइ मौज़ून आहे। सिंध जा कई इलाइक़ा आहिनि जीअं त खैरपुर, नवाबशाह, मीरपुर ख़ास, टंडो अलायार, मटियारी ऐं नौशहरो फेरोज़, जिते केले जी पोख जेका आहे त तमामु जॻह त सुठी थिए थी ऐं सुठी पैदावार असांखे इन्हनि इलाइक़नि मां हासिल थिए थी। जीअं त केलो जेको आहे त उहो ग़िज़ाइत सां भरपूर मेवो आहे जेको हारियुनि जी रोज़गार ऐं आमदनी जो अहम ज़रियो बि आहे। पर हिन वक़्तु केले जी फसल जी अगरि असां ॻाल्हि कयूं त केले में केतिरे ई जेके आहिनि त बीमारियुनि जा मसइला थी रहिया आहिनि ऐं केले जा फसल जेके आहिनि केतिरनि ई बीमारियुनि खे जेको आहे त मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ऐं जंहिंमां पनामा विल्ट वारी जेका डिज़ीज़ जेका आहे, बीमारी आहे, इहा बि हिकु ख़तरनाक बीमारी मां हिकु बीमारी आहे जेका ॿूटनि खे जेको आहे त आहिस्ता आहिस्ता कमज़ोर थी करे, पैदावार खे जेको आहे त सख़्तु मुतासिर थी करे ऐं इन करे हारियुनि खे ज़रूरी आहे त इन जी बीमारीअ जी हू सुञाणप वठनि, उन्हनि खे इन बीमारीअ मां ॼाण हुजे ऐं त जीअं हू पंहिंजी जेका आहे त फसल खे इन बीमारीअ खां बचाए सघनि ऐं जदीद ज़रई जेके तरीक़ा आहिनि उहे पंहिंजे जेको आहे त फसलनि में उहे अमल करनि उन्हनि तरीक़नि ते त जीअं हू महफ़ूज़ फसल हासिल करे सघनि। मज़ीद जेको आहे त इन ई मौज़ू ते गुफ़्तगू करण लाइ असां सां गॾु एक्सपर्ट मौजूदु आहिनि ऐं असां सर्जन खां पुछंदासीं त सर तव्हां सभ खां पहिरियां इहो ॿुधायो असांजे आबादगारनि भाइरनि खे त पनामा विल्ट जेका बीमारी आहे इहा आख़िर आहे छा? सही, पनामा विल्ट जेका बीमारी आहे इहा हिकु फंगस जे थी आहे, फंगस जी बीमारी आहे ऐं पनामा विल्ट जेका असां सिंधी में जेके माना जेको माना ॿूटे जो सुकड़ जो चवंदा आहियूं, ठीकु आहे। हिन जो नालो जेको पनामा आहे उहो इन करे पियो त हीअ अमेरिका, सेंट्रल अमेरिका में हिकु रीजन हो जेके असां पनामा चवंदा आहियूं, उते हिकिड़ी वैरायटी लॻंदी आहे ग्रास मिचल वैरायटी। त पहिरें चकर हिन बीमारी जो उन वैरायटी ते, उन जिन्स ते हमलो थियो ऐं उतां खां पोइ हिन बीमारी जी वजूदगी आई। त पोइ आस्ते आस्ते पोइ उहा वैरायटी ख़तम थी वई। पोइ हाणे वरी ईअं आहे जो उहा वैरायटी जी ख़तम थी त पोइ जेके ब्रीडर हुआ उन्हनि छा कयो त वरी कुझु नयूं जिन्सूं पैदा कयूं, जंहिंमें मूंसां कैवेंडिश जूं कुझु जिन्सूं आहियूं, जंहिंमें असां निगाह 1 आहे, G9 आहे, ढाका आहे, निगाह 2 आहे, विलियमसन आहे, इहे पंहिंजो जेके जिन्सूं पैदा कयूं, ठीकु आहे। ऐं पोइ जीअं हाणे वक़्तु गुज़रियो त पोइ वरी फंगस पंहिंजे पाण खे माना हिकिड़ो तब्दील कयो, एवोल्यूशन आंदो। पोइ वरी हिकिड़ी ॿी जेका नसल फंगस जी निकिती जंहिंखे असां फ्यूज़ेरियम ऑक्सीस्पोरम चऊं था, जंहिंजे करे ही बीमारी थिए थी ऐं हिन पूरो नालो फ्यूज़ेरियम ऑक्सीस्पोरम ट्रॉपिकल रेस्पोर। ही उहो फंगस आहे जो अॼु जेके असांजी मौजूदा जिन्सूं आहिनि, जंहिंमें ढाका 1, G9, निगाह 1, निगाह 2, विलियमसन आहिनि, उहे सभु हिन बीमारी करे मुतासिर आहिनि। जी मैडम। सर तव्हां जीअं ॿुधायो त हाणे अॻियां अगरि असां ॻाल्हि कयूं त इहा बीमारी जेका आहे त लॻे कहिड़ी तरीक़े सां ॿूटनि खे? ही जेको बीमारी आहे असल तौर ते ही जेको फंगस आहे उहो ज़मीन में रहे थो ऐं ॿूटनि जी पाहड़ ज़रिए फैले थो ऐं असां जेके मुख्य जेके ग़िज़ा आहिनि उहा माना जेका बि आहे या पाणी आहे उहा असांजो ॿूटो ज़मीन मां खणंदो आहे। त ज़मीन मां जेको खणणु ईंदो आहे जेको ओजो, उनखे असां ज़ाइलम चवंदा आहियूं। ऐं ॿियो हिकिड़ो फिलोन ओजो हूंदो आहे जेको ॿूटो जेको खाधो तयारु थिए थो पन मां, उहो खणी ॿियनि हिसनि में पहुचाईंदो आहे। त ही ॿ उहे ओजा आहिनि, जॾहिं इहो फंगस पहाड़ ज़रिए ईंदो आहे त इन्हनि ॿिन्हिनि ओजनि खे ब्लॉक करे वेंदो आहे, यानी कि बंदि करे वेंदो आहे। पोइ नतीजे में ईअं थींदो आहे त ॿूटे में जेके ग़िज़ा जी कमियूं आहिनि ऐं पाणी जी घटिताई वारियूं निशानियूं ज़ाहिर थियणु शुरू थी वेंदियूं आहिनि।
सो इन करे इहो ॿूटो जेको असांजी बीमारी खे माना ॿूटो खे माना वधीक मुतासिर करे थो जॾहिं मुकमल तौर ते इहे ॿई ओजा बंदि थी वेंदा आहिनि त ॿूटे में असांखे ग़िज़ा जूं कमियूं ऐं उन खां अलावा पाणी जी खोट ॾिसण में ईंदी ऐं ॿूटो तव्हांखे सुकल ॼण मुरझाए ॾिसण में ईंदो। जी ज़बरदस्त, तव्हां सुठियूं जेके आहिनि इहे ॿुधायो त पनामा डिज़ीज़ जेका त उहो बेसिकली फंगस जी हिकु डिज़ीज़ आहे, त इहा जेका डिज़ीज़ आहे ॿूटे खे कहिड़े तरीक़े सां नुक़सान थी रसाए? हाँ, इहो जीअं मां तव्हांखे ॿुधायो त जीअं माना हीअ ॿूटे जे पहाड़ में अचे थी त उन में जेके असांजे ज़ोइलम फिलोम जेके ॿ टिशू आहिनि मस्कुलर बंडल जेको हूंदो आहे उहे ॿ टिशू आहिनि उनखे ब्लॉक करे छॾींदी आहे ऐं नतीजे में छा थिए थो उहो ब्लॉक थी वञे थो त माना ॿूटे में ग़िज़ा जी जेका अचु वञु उहा बंदि थो वञे ऐं जेको पाणी जेका अचु वञु थिए थी पहाड़ करे त इहे माना ॿई जेके शयूं बंदि थी वञनि नतीजे में ॿूटो असांजो पूरो मुतासिर थियो थो ऐं पोइ ॿूटो असां ॾिसण में ईंदो त माना बिल्कुलु सुकल ऐं मुरझाए ॾिसण में ईंदो ऐं इन तरीक़े सां हीअ फंगस जेको असांजे ॿूटे खे असरु करे थो। ठीकु आहे, त इहा जेका बीमारी आहे पनामा विल्ट बीमारी आहे इहा जेके आहे त इन जूं अलामतूं कहिड़ियूं आहिनि इन बीमारी जूं? अच्छा, हिन जूं ज़ाहिरी तौर ते जेके अलामतूं जॾहिं असांजा गर्म माना महीना शुरू थींदा जीअं जून जुलाई इन में जॾहिं टेम्परेचर वधी वेंदो आहे गर्मी वधी वेंदी आहे इन दौरान माना हीअ फंगस पंहिंजूं बीमारियूं निशानियूं ज़ाहिर कंदो आहे। ख़ासि तौर ते जेके असांजा 5 खां 6 महीना पुराणा जेके पन हूंदा आहिनि केले जा उन्हनि में तव्हां ॾिसो तव्हांखे उहे पन फिका ॾिसण में ईंदा बिल्कुलु पीले कलर जा फिके कलर जा ॾिसण में ईंदा ऐं उहो 2-3 ॾींहंनि खां पोइ उहो झालर नमूना लटकियल ॾिसण में ईंदा ऐं उन खां ॿी जेका मुख्य निशानी इहा आहे त उन फिके पन में तव्हां जेका विची रग हूंदी आहे पन जी उहा बिल्कुलु साई ॾिसण में ईंदी ऐं उनखे जॾहिं तव्हां टोड़े ॾिसंदो टड़क करे आवाज़ ईंदी त माना सम्झो त इहो तव्हांखे मुमकिन आहे इन ॿूटे में असांखे इहो फंगस मौजूदु हुजे। पर इन खां वधीक जेकर असां चाहियूं था त माना असांखे पक थी वाक़ई हीअ बीमारी आहे त असां छा कंदासीं जेको ज़मीन खां अधु फुट मथे कट में थोरे खे असां चेक कंदासीं उन थोरे खे चेक करण में ॾिसंदासीं उन थोरे में अगरि ॻाढ़ा माइल नासी रंग जा दाग या ॻाढ़ियूं लकीरूं असांखे ॾिसण में अचनि त माना सम्झो त हीअ वाक़ई में फंगस जेको आहे पनामा विल्ट जो ई आहे ऐं उहा बीमारी असांखे ज़ाहिर थी वई आहे। ठीकु आहे, ऐं इन हिसाब सां असां बीमारी खे सुञाणे सघूं था। जी मैडम। ज़बरदस्त सर, जीअं त डिज़ीज़ जेका आहे त उहा हिकु ॿूटे खां ॿिए ॿूटे में जेका त बीमारी जेका त उहा फैलिजे थी जो मोड ऑफ एक्शन जेका त असल में जेका पनामा जेका विल्ट आहे जेका केले में लॻे थी उन जे फैलण जो कहिड़ो आहे तरीक़ो? ही जेको फंगस आहे इहो 2 क़िस्म जो माना ही ज़मीन में बि रहे थो हिनखे असां सॉइल बोर्न बि चवंदा आहियूं साइंसी ॿोली में ऐं गॾोगॾु हिनखे सीड बोर्न बि चवंदा आहियूं यानी कि हू ॿिज वसीले बि फैलिजे थो। अगरि जेकॾहिं असां माना बीमारी वारो ॿिज पोखींदासीं त उहो माना असांजो ॿूटो बिल्कुलु कमज़ोर पैदा थींदो ऐं उहो बीमारी असांजी पीढ़ी में अची वेंदी ऐं जेकॾहिं वरी जे ॻाल्हि कजे जेकॾहिं माना पहिरीं असांजी ज़मीन में ही बीमारी मौजूदु आहे वरी उते असां वरी पोख न कंदासीं त वरी उतां खां बीमारी ज़ाहिर थी वेंदी आहे। अक्सर करे थींदो ईअं आहे असांजे सिंध में हीअं सर्वे मुताबिक़ 90% जेके सिंध जा जेके केले पैदावार कंदा आहिनि माण्हू आबादगार उहे 90% थुड़ मां पैदा कंदा आहिनि माना थुड़ लॻाए करे असांजी पोख कंदा आहिनि त उन में ईअं थींदो आहे पोइ जेको थुड़ असांखे बीमारी वारी फील्ड में वठी आयासीं वरी उहो लॻायोसीं त पोइ उहो ई थींदो ईअं त उन मां वरी उन फील्ड में असांजी हीअ बीमारी ज़ाहिर थी वेंदी त कोशिशि कजे त माना असांखे थुड़ खां पोखी न करणु घुरिजे त हीअं जेके नयूं जदीद तरीक़ा आहिनि जेके अॻिते तव्हांखे ॿुधायूं था त उहे इस्तेमालु करणु घुरिजे ताकी असांजो फैलाव घटि थी सघे। जी मैडम। ज़बरदस्त सर, पोइ जीअं तव्हां पूरी जेके आहिनि त ॿुधायूं त बीमारी कहिड़े तरीक़े सां लॻे थी ऐं कीअं जेको स्प्रेड थिए थी त हाणे आबादगार जेके आहिनि नंढा आबादगार जेके आहिनि स्पेशली उहे इन बीमारी खां बचाइण लाइ कहिड़ा उपाउ वठनि? सही। अच्छा, शुरूआत में इहो हुजे त पहिरीं तव्हांखे कंफर्म हुजे इहो तव्हांखे पक हुजे तव्हां जेका पहिरीं हिन ज़मीन में तव्हां केलो कायो आहे कोन कायो अगरि कायो आहे त उन दौरान तव्हांखे हीअ बीमारी जो मसइलो आयो आहे अगरि आयो आहे तव्हांखे खपे त उन जॻह ते उहो केलो हींअर न लॻायो कुझु साल जी तव्हां फेरफार कयो फसल जी त जीअं तव्हां मिसाल के पाणी वारा फसल आहिनि जंहिंमें चांवर या पोइ कमंद आहे इहे तव्हां लॻाए सघो था ताकी तव्हांखे कुझु फंगस पाणी जचियो हूंदो आहे त उन में मुतासिर थींदो त हली घटि थी वेंदो आहे। ऐं ॿियो उन खां अलावा हींअर जेके टिश्यू कल्चर ज़रे जेको केलो असां प्रोड्यूस थियनि पिया मुख़्तलिफ़ इदारा जंहिंमें असां AR कनोजा में प्रोड्यूस थिए पियो ठीकु आहे बनाना टिश्यू कल्चर प्लांट चवंदा असां हुनखे ऐं ॿियो ठठे में पाकिस्तान एग्रीकल्चर रिसर्च काउंसिल जो इदारो आहे उहो पैदा करे पियो उन खां कराची में मुख़्तलिफ़ प्राइवेट लेबोरेटरी आहिनि उहे प्रोड्यूस कनि पिया त उहो प्लांट उहो असांखे इस्तेमालु करणु घुरिजे पोखी लाइ ऐं जेको उहो सिहतमंद साबित थींदो छो जो उहो बीमारी खां पाक हूंदो। ऐं 3 नंबर ते जेको असांखे थुड़ वारी जेका पोखी आहे
कोशिशि कजे उहा असांखे न करणु घुरिजे छो थोरो ई पोखी जे करे ईअं थींदो आहे जो असांजो जेको जंहिं ज़मीनदार खां वरिती आहे थोरो उहो वरी पोखींदासीं अगरि उहो बीमारी वारो हूंदो त असांजी बीमारी अची वेंदी ऐं इन खां अलावा जेकर हयाती कंट्रोल जी ॻाल्हि कयूं ज़ाब्ते जी ॻाल्हि कयूं त असां उन लाइ ट्राइकोड्रामा तक़रीबन 4 खां 5 kg पर एकड़ यानी कि 4 खां 5 kg 100 लीटर पाणी में असां मिलाए करे उन सुठो महलूल ठाहे पोइ असां खंदी में हलाए त उहो छा कंदो फंगस उहो उन में वरी कुदरती माना कुवत रखल आहे त उहो ॿिए फंगस खां मुक़ाबिलो कंदो पोइ उनखे मारे पंहिंजो बीमारी इंशाल्लाह उनखे ख़तमु हूंदी ऐं जेकॾहिं असां कीमाई जेकॾहिं ज़हर जी ॻाल्हि कयूं त 2 मुख़्तलिफ़ ज़हर आहिनि जेके इन लाइ इस्तेमालु थींदा आहिनि हिकिड़ो कार्बन डाइज़म आहे उहा बि असां इस्तेमालु करे सघंदा ऐं ॿियो टॉक्सिनेम यानी कि थायोफिनेट मिथाइल ज़हर इहे 2 उहे ज़हर इहे बि असां इस्तेमालु करे सघूं था ऐं जेकॾहिं बीमारी तव्हांजे ॿूटे में अची वई आहे या एरिया में अची वई आहे त कोशिशि कजे उन एरिया खे बिल्कुलु उन एरिया जी पूरी रोकथाम करे अचे ताकी उतां कंहिं क़िस्म जो गुज़र न थिए अगरि कंहिं वर्कर जो जंहिं मज़दूर जो गुज़र थिए थो त उनखे बिल्कुलु ॼाण उन बीमारी मुताबिक़ ॾिनी वञे त बाबा हिन एरिया खां ॿिए पासे वञी त चपल तव्हांजी चेंज हुजे या तव्हां पंहिंजा प्लास्टिक जा दस्तावेज़ इस्तेमालु करो हथनि ते पेरनि ते ऐं जेको असां कुहाड़ो या का क़िस्म जो औज़ार इस्तेमालु कयूं ज़रूरी उन्हनि खे इस्तेमालु करे उन खां पोइ डिटोल या स्प्रिट खां उनखे साफ़ करे वरी ॿिए दफ़ा असां उनखे इस्तेमालु कयूं ऐं अहिड़ी तरीक़े असां हिन बीमारी खे बचाए सघूं था जी मैडम ज़बरदस्त तव्हां तमामु सुठी बीमारी जे बारे में जेका त ॼाण ॾिनी एंड में तव्हां असांजे आबादकारनि खे कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदव आउं सम्झां त हींअर जेकॾहिं केलो जेके पोखींदड़ आहिनि आबादकार ॿाहिरि उन्हनि खे इहा मुंहिंजी माना हिकिड़ी गुज़ारिश आहे तव्हां कोशिशि कयो जेको पोखी कयो उहो तव्हां माना टिश्यू कल्चर प्लांट वारो ॿूटो आहे उहे तव्हां इस्तेमालु कयो त उहो तव्हांखे वधीक फ़ाइदेमंद साबित थींदो छो जो हिन बीमारी जो जेको ज़ाब्तो केमिकल या हयाती ज़रिए थिए थो त 50 खां 60% मुमकिन आहे पर जेकॾहिं तव्हांजो ॿूटो ई तव्हां सिहतमंद इस्तेमालु कंदो त उहो तव्हांखे वधीक बहितर साबित थींदो तंहिं करे आउं सम्झां थो बनाना टिश्यू कल्चर वारो प्लांट तव्हांखे इस्तेमालु करणु घुरिजे पोखी लाइ थोरी जी पोखी तव्हांखे बंदि करणु घुरिजे जी मैडम थैंक यू सो मच सर तव्हां जेको प्रोग्राम में टाइम ॾिनो ऐं तमामु बहितरीन ऐं सुठी इंफॉर्मेशन ॾिनी उम्मीद आहे त असांजे आबादकारनि खे जेका त इन मां सुठी ॼाण हासिल थी हूंदी ऐं हू पनामा विल्ट वारी जेका बीमारी आहे उन मां जेका त कंट्रोल जे तरीक़े सां सर्जन उपाउ ॿुधाया उन तरीक़े सां उन ते अमल कंदा ऐं उन मां रोकथाम जेका त फसल में इन बीमारी में थींदी इंशाल्लाह वरी हिकु जेको आहे त नए मौज़ू सां असां हाज़िर थींदासीं तेसिताईं अल्लाह हाफ़िज़